झोल में जॾहिं रहंदा हुआ लोड़े ते रहंदा तूं हा पोइ उते मीर साहिबनि जी हवेली जे साम्हूं हिकिड़ो प्लाट हूंदो हा उन प्लाट में बाबा जो कमु हूंदो घाणू घाणो घाणू थींदा घाणो उते लॻाई हा घाणू लॻाई हा घाणू लॻाई हाणे थियो चाकी घाणे जे करे घाणे जे करे तेल पीड़ींदो हो हा लरियूं लाहींदो हो ऐं बाबे इहा इहा जॻह मूंखे वरी ॿुधा त आउं सम्झा मिसाल हिकिड़ो त लोढ़ो हा लोढ़े जे साम्हूं मीरनि जी ज़मीन त इहो घाणो कहिड़ी आहे ते हो घाणो झोल शहर में झोल शहर में मीरनि जी हवेलियूं मीरनि जा घर हूंदा हा मीर जान मोहम्मद मीर अल्लाह बख्श जो हा घर जेको हूंदो हा हा उन जे साम्हूं विचां रोड हा। वरी हिन पासे साम्हूं वरी हा बाबा जो हींअर उते चौधरी मुख़्तियार जो दुकानु आहे उते चौधरी मुख़्तियार जी दुकानु हींअर ठीकु आहे हाणे उन जाइ ते हूंदो वॾो प्लाट हो बाबा हेमड़ी कचो छप्पर ठाहे हुन में घाणू हणी पीड़ाई कंदो सही हाणे उन खां पोइ थियो वर्द चाकी हा हाणे सम्झो था जी 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 हाणे वर्द चाकी बाबा हिकिड़ो ढगो हूंदो हो हुन जे मथां कुतर जो खड़ियो रखी हा सुबुह जो ईंदो हो हा ॿ टे नरियूं लाहींदो हो पोइ ॿ टे आना मिलंदा ॿ टे आना नरीअ जा हा मिड़ई रुपयो वठणु थींदो हो वरी घर खणी इहा हुई असांजी लोढ़नि खाइण खां पोइ रोज़गार बाबा जो पोइ ॿियो चाचा हूंदो हो चाचा चाचा जो नालो छा हो होत ख़ान चाचा जो नालो होत ख़ान ऐं ॿियो हाणे जेके इहे बच्चा ॿियो वरी ख़ान मोहम्मद नालो हो उहो बाबा वारनि जो सौट हो अब हाणे चांहि अचणु खपे हा हा ख़ान मोहम्मद उहो वरी रहियो सांगड़ उहो सांगड़ रहियो ख़ान मोहम्मद भेण ख़ान मोहम्मद उहो शहर में रहियो पहिरियां जेके भेण रहंदा उन्हनि में शहर में सईद मार्केट जे साम्हूं हा हुननि जो हिकिड़ो जेको हो हुनजो प्लाट हो ठीकु आहे उहो बि इहो घाणे जो कमु कंदो हा 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 अॼु बि हुनजो उहो यादगिरो आहे न मूं लाइ पाणीअ जो सादो खणी हा साईं ॿुधो साईं पोइ उहो बि उते रहंदो पोइ उहो उते रहियो उहो वीचारो पंहिंजे ख़्याल सां न पोइ हाणे हिते जेको चाकी थियो पोइ कचरियूं थींदियूं हुयूं लोढ़नि जा ज़माना बि लथा अलाह वारा भेण वारा बि पढ़िया लिखिया ॿिया दोस्त आया उते केरु ईंदा हुआ कीअं कचहरी थींदी हुई ऐं माण्हू जा ॾुख सूर कीअं छो त वरी घर वीचारा आया ॿाहिरि त उन्हनि जूं मिल्कियतूं ॿियूं शयूं हेॾां होॾां वरी धारिया माण्हू जेके ॿाहिरियां आया या उन्हनि जे हवाले थी वियूं ही माण्हू वरी दर बदर लॻा पिया हुआ त कीअं वरी भला असांखे कीअं थिया वेठा कीअं असुल तव्हांखे सची ॻाल्हि ॿुधायां त जंहिं महिल असीं आयासीं न त असांखे सर्दी मिल्कियत जी बि ख़बर कान हुई जिते वेठा हुआसीं न उहो बि इलाइक़ो अलाए ख़बर न आहे केॾां वियो कंहिंखे ॾेई छॾियो केॾां वियो केॾां का ख़बर कान छो जो न को हू को खातो न का हुई त पर ईअं जीअं हूंदो हो अॻे उन खां पोइ जंहिं महिल इहे थिया इहे पटा खुलिया माण्हू बनियूं खयूं खणंदियूं थियूं ऐं ॾिठो आबादी जो शौक़ु कोन हूंदो हो सभु को मतिलबु ॻाल्हि जो पोइ ही जेके नवां माण्हू आया न हिकिड़ो ॿियो खेतो ॼाट फलाणे में टीर वटीर ॾिसंदा हुआसीं खेतो ॼाट बि मशहूरु आहे इहो कॾहिं आयो इन जी इहो छा हो इहो बि जेको आहे सो 58 वारे अयूब खान जे ज़माने में ऐं इहो बि असांखे ख़बर आहे त भई हीउ माण्हू खेते ॼाट जा यार हीअ पंहिंजी ॿोली कोन था सम्झनि पोइ दिम ते मेहूं चाढ़ींदा हुआसीं पोइ हू बि ईंदा हुआ पोइ सम्झंदा कोन हुआ त असीं भोग चर्चा हू कंदा हू ॿिया अहिड़े नमूने सां इहे बि असां ॾिठो तव्हांजो पोइ त माशाल्लाह हू त धणी थी अलाह वारे भेण खे तूं कॾहिं ॾिठो साईं अलाह वारे झोल जो मशहूरु माण्हू हो पढ़ियो लिखियो नवाब शाह जी लोढ़े में बि रहियो मूं ॾिठो अलाह वारे जो वालिद आगू फ़क़ीर हा हा पोइ असां झोल छॾे वियासीं अलाह वारा आयो मूंखे एतिरी ख़बर आहे त अलाह वारा आयो जहिड़ो असांजो हाल तहिड़ो सादगी माण्हू सादा माण्हू पोइ हिन खुंदण मज़ा इहे जेके आयल माण्हू आहे पोइ अलाए चवंदा बंगाली वाला केरु उन्हनि मां जान जी शादी माशाल्लाह ठीकु आहे इहो भलो थिए इहो भलो हाणे तूं वरंद फ़क़ीर वारी ॻाल्हि ते अचु वरंद फ़क़ीर पोइ पीउ ज़िंदगी कीअं गुज़ारी ऐं कॾहिं वफ़ात कई हा बाबा जेॾी महिल पन्नी पी वई हा झोल वारी हा
500 रुपया एकड़ जे हिसाब सां आमद चढ़ण लॻे कपाई हा उन खां पोइ हाणे हू चाचो खान चाचो होत गुज़ारे वियो हा हाणे चाचो खान बाबा पंहिंजी न्याणी ॾिनी हुनखे सौट खे हा हाणे न्याणी बि उते हू बि उते हुन चयो आऊं बि अकेलो त हीरा घुरा पोइ वरी रहियासीं सांगड़ सांगड़ में पोइ सांगड़ में सांगड़ में कहिड़ी जॻह ते इहा साइड मार्केट जे साम्हूं ई साम्हूं हुनजी जॻह हूंदी हिते जेके हू ॿिया भेण रहंदा हुआ उते पहिरीं जेके भेण तूं ॿुधाए न भेण हिकिड़ो मरनि जो घर हो हा बाक़ी भेणनि जो घर कोन हो ठीकु आहे पोइ उते सांगड़ में घणो वक़्तु रहियो वरन फ़क़ीर बाबा सांगड़ में रहियो 69 ताईं 69 ताईं हा 1969 ताईं हिन में रहियासीं पोइ जेको आहे सो वरी असांजो कुदरती मामाणा लॾाए विया हा पोइ असांखे वठी विया वरी उहो किथे भिरिया रोड भेरिया रोड पोइ वञी रहियासीं भिरिया रोड पोइ भिरिया रोड मजिबो इहे ॻाल्हियूं हिते नफ़ाक़ थी वियो पोइ बाबा जो हू जवाबु ॾिनो त उन खां पोइ न उहो जेको इलेक्शन वारी ॻाल्हि ॿुधाई इलेक्शन वारी जेका तव्हांखे ॿुधायमि न ॻाल्हि हा त उन खां पोइ जेको आहे उते जो सिस्टम ई असांजे ख़िलाफ़ु थी वियो माना जहिड़ा जेके असीं ख़राबु थी वियासीं पोइ वापसि हिते कॾहिं आयो हा जी वापसि हिते कॾहिं आयो फ़क़ीर जो वफ़ात कॾहिं थी हा पोइ उतां ई वापसि आयासीं हिते टंडिया टंडिया में चाचो खान मोहम्मद बि पंहिंजो सांगड़ वारी जॻह खपाए हा उन बची जॻह वरिती टंडवा हा पोइ वरी अची गॾियासीं टंडवा पोइ हिते आयासीं टंडिया पोइ हिकिड़ो असांजो पाण में बिरादरी में हिकिड़ो फॾो थी वियो उन फॾे में पोइ वेठासीं वहाब शाह स्टेशन वहाब शाह स्टेशन वाह छोजे इहा लिंक त असांजी हुई न हिंगोरा ई हू हा पोइ वहाब शाह स्टेशन ते 35 साल असां उते रहियासीं बाबा वफ़ात बि उते हा 35 साल जेको उते रहियो 35 साल उते किरत कमु कहिड़ो हारी नारी या ॿियो को कमु कार नारी नारी पर पंहिंजो पोइ मज़ूरियूं मज़ूरी असांजो धंधो कारोबारी होटल वारो अवांजो होटल वारो हा पर तुंहिंजो वालिद साहब माना हिमत भरियो ॾाढो हो मथ भरियो हो पर्सनैलिटी में जीअं तव्हां कदावर आहियो त तव्हांजे वालिद साहब खे तो कीअं उन कीअं शिकिल कदावर हो साॻियो संत त तव्हां ॾिसंदो हो त फोटो पियो अथव हा त उहो ॾिसंदो साॻियो माना आऊं जीअं ॾिठो मूंखे ॾिठो ॼणो उनखे ॾिठो कहिड़ी उमिरि में गुज़ारे वियो बाबा जी तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में त 65-70 जे लॻभॻि 70 साल कहिड़े सन में वफ़ात कई 10 जनवरी आहे हा कुतबो लॻल अथसि हा ख़बर ते मूंखे हींअर विसरी वियो आहे पर मूंखां विसरी वई आहे ठीकु आहे 10 जनवरी सन विसरी हा। 10 जनवरी इन 80-90 खां पोइ आहे न 80 खां पोइ आहे हा 90 खां भाया तो अॻे आहे ठीकु 80-90 जे विच में गुज़ारे वियो हलो ख़ैर महिरबानी साईं फ़क़ीर महिरबानी